सिंध हुकूमत पारां सूबे में मुसलसल पानी की खोट ऐं इरसा पारां नाइंसाफ़ी ते एहतजाज। इरसा जो ताज़ो रवैयो 1991 जे पानी मुआदे की भनकड़ी ऐं सिंध के माण्हुनि सां वाज़े नाइंसाफ़ी आहे। शर्जील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। सिंध गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां 22 सैकड़ो जी शदीद पानी की खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। गुड्डू बैराज ते 42 सैकड़ो ऐं कोटड़ी बैराज ते 29 सैकड़ो पानी की खोट रिकॉर्ड की वही है। सिंध में पानी की गैर मुनसिफ़ानी विरछ भी कराची जड़े मुआशी मरकज़ लाइ संगीन ख़तरा पैदा करे रही है। कराची पंहिंजे पानी की फराहमी लाइ सिंधु दरिया ते भाड़े थो। सिंध के हिस्से में मुसलसल घटताई जो सीधो सऊं असर कराची ते पइजी रहियो आहे। कराची अॻु में ही पानी की तलब ऐं रसद में वॾे फ़र्क़ के मुंहुं ॾेई रहियो आहे। इरसा सिंध जाइज़ एतराज़नि खे नज़रअंदाज करे रहियो आहे। इरसा खोट के नाले ते सूबे के हिस्से के वधीक घटाए रहियो आहे। सिंध के पानी घट ॾियणु क़बूल जोॻो नाहे। सिंध बार बार वाज़े कयो आहे त गैर मामूली बरसातुनि सबबि दरियाई निज़ाम में दाख़िल थींदड़ इज़ाफ़ी पानी के सूबे के हिस्से में कटे नथो सघिजे। तफ़सीलात कंदासीं। कराची का धरती टीवी जो ब्यूरो चीफ इमदाद सूमरा असां सां लाइन ते मौजूद है। जी इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंज़र अवां ॿुधाईंदा हलूं त सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त अरसा जो हाणोको फिर्ज़ अमल 1991 जे पानी वारे मुआदे जी रूह ऐं असूलनि जी उबतड़ आहे ऐं सिंध जे अवाम सां खुलियल नाइंसाफ़ी जे मुतरादिफ़ आहे। सदस्य जारी कयल बयान में हिन वधीक चयो आहे त सिंध गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां 22 सैकड़ो पानी की खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जॾहिं त गुडू बैराज ऐं कोटड़ी बैराज ते 29 सैकड़ो 29 सैकड़ो ताईं पानी की खोट जेका आहे उहा रिकॉर्ड कई वई आहे। जारी कयल बयान में वधीक सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध जे हिस्से जो पानी ऐं गैर मुनसिफ़ाने खोट न रुगो ज़रई शोबे के मुतासिर करे रही है, पर कराची जहिड़ी मुल्क की मुआशी मरकज़ जे लाइ बि जेको आहे संगीन ख़तरा पैदा करे रही है। छाकाणि त कराची के पानी की फिराहमी जो बुनियादी दारो मदार सिंधु नदी ते आहे। संदसि चवण हो त कराची अॻुवाट तलब ऐं रसद जे विच में चिटे फ़र्क़ के मुंहुं ॾेई रहियो आहे। जॾहिं त अरसा सिंध जे जाइज़ एतराज़नि खे नज़रअंदाज कंदे नाम निहाद शार्टेज इक्वलाइज़ेशन के नाले ते सूबे के हिस्से में वधीक कमी करे रहियो आहे, जेको कंहिं बि सूरत क़ाबिल क़बूल न आहे। हिन वधीक चयो त सिंध केतिरा ई भेरा वाज़े करे चुको आहे त गैर मामूली बरसातुनि जे करे दरियाई निज़ाम में ईंदड़ इज़ाफ़ी पानी के सूबे के हिस्से में कटे नथो सघिजे, पर उन जे बावजूद अरसा लगातार अहिड़ा फ़ैसिला करे रहियो आहे जिन सां सिंध सां जेको आहे इम्तियाज़ी वर्ताव जहिड़ो तासुर मज़बूत थी रहियो आहे। संदसि चवणो हो त 1991 वारे पानी मुआदे तहत सिंध जे हक़नि जो मुकमिल तहफ़ुज़ यकीनी बनाइणु घुरिजे ऐं कंहिं बि सूबे खे ॿिए सूबे ते तरजीह न ॾेई सघिजे। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त हिकु पासे सिंध जे ज़रई इलाइक़े में पानी की शदीद खोट आहे त ॿिए पासे चश्मा झेलम ऐं तौसा पंजनि लिंक कैनाल ज़रिए वॾे मिक़दार ऐं पानी मुंतक़िल कयो पियो वञे। हिन सुवाल उथारियो त जॾहिं सिंध जा बैराज ऐं कैनाल शदीद खोट जो शिकार आहिनि त पोइ लिंक कैनाल्स के तरजीह छो पई ॾिनी वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून वधीक चयो आहे त पानी की खोट रुगो ज़रई मसइलो न पर शहरी ज़िंदगी जे लाइ जेको आहे हिकु वॾो ख़तरो बणी चुकी आहे। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खे पीअण जो पानी फिराहमी सीधी रीत सिंधु नदी जे निज़ाम सां ॻंढियल आहे ऐं कोटड़ी बैराज ऐं उन सां लाॻापियल कैनालनि में पानी जो मक़दार घटि ताईं का असर कराची जे पानी जे निज़ाम ते बि पवंदो। सीनियर सूबाई वज़ीर वधीक पंहिंजे बयान में चयो आहे त उन सूरत हाल जे नतीजे में शहरनि खे पानी की फिराहमी मुतासिर थियण जो ख़दशो वधी वेंदो आहे। जॾहिं त पानी की खोट जो नाकारी असर कराची जे पीअण जे पानी सनअती सरगर्मियुनि ऐं मजमूई मुआशी निज़ाम ते बि जेको आहे पवंदो। इहा सूरत हाल क़बूल जोगी न आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त इहा अरसा जे फ़ैसिलनि जी फौरी नोटिस वठे ऐं 1991 जे पानी मुआदे मौजूद सिंध के संदसि मुकमिल ऐं जाइज़ हिस्सो ॾियण लाइ अमल क़दम खणे। हिन वाज़े कयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत आवाम जे आबी हक़नि ते कंहिं क़िस्म की सौदेबाज़ी न कंदी। हर आइनी कानून ऐं जमहूरी फोरम ते सिंध जे पानी वारे हक़ जो भरपूर दिफ़ा जारी रखियो वेंदो। संदसि वधीक चवणो हो त सिंध जे हिस्से जो पानी मां कंहिं बि क़िस्म की कटौती या गैर मुनसिफ़ानी विर्छ पूरे सूबे जी मुफ़ादनि ख़िलाफ़ आहे। उन लाइ सिंध जी अवाम इहो मुतालबो आहे त अरसा पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे ऐं सूबे सां इंसाफ़ खे यकीनी बणाए। जी महिरबानी आगाह करण लाइ।